5 सालनि खां पोइ वरी जेको आहे सो सिंगापुर जो प्रोग्राम ठहियो आहे। सो आयो आहियां हिते मलाका जे बस टर्मिनल ते। बस जेका आहे सा सिधो वेंदी कुआलालंपुर एयरपोर्ट। उन टर्मिनल तां जेको आहे सो वरी फ्लाइट थींदी ऐं चांगी एयरपोर्ट पहुचंदासीं। असल में कमु मूंखे हुते कन्वेंशन आहे रोटरी जो, सो हुन में पार्टिसिपेशन आहे। बिज़ी हूंदुसि हुन में, पर तव्हांखे थोरो घणो हाल अहवाल ॿुधाईंदासीं। हीअ हिते जा टर्मिनल बि ॾिसो बसुनि जा। पाकिस्तान में ख़बर न आहे कीअं हिते पाकिस्तान में थिए थो भताखोरी अॾनि ते, बस अॾनि ते जेको आहे सो कब्ज़ा, ठेकेदारी, ख़बर न आहे छा छा थियो। हिते सेंट्रलाइज़ सिस्टम आहे, ऑनलाइन टिकट वठो या माना ॿिए कंहिंजो रोल ई न आहे। सेंट्रलाइज़ सिस्टम ठहे पियो आहे। टिकट, सीट नंबर, हर शइ अलॉट पियो वञे, पोइ तव्हां स्कैन कयो पंहिंजो नंबर ऐं वञी पंहिंजी सीट ते वेहो। बाक़ाइदा प्लेटफॉर्म्स आहिनि ऐं सभु कुझु हुते आहे। तव्हां सिधो वञी हुते पंहिंजी बस में वेठो। एग्ज़ैक्टली हिकिड़ो मिंट बि लेट कान थी थिए ऐं एग्ज़ैक्ट टाइम ते रवानी थिए थी ऐं एग्ज़ैक्ट टाइम ते ई तक़रीबन पहुचाए थी। हा, कॾहिं कॾहिं ट्रैफिक जैम थियो था वञनि हाईवे ते या छा, त पोइ उन में लेटूं थियनि थियूं, पर हू अहिड़ो को ख़ासि जेको आहे सो हिन में को लेट वग़ैरह कान थी थिए। सो हीअ आहे जो मलाका जो बस टर्मिनल। हीअ बस आहे, अंदरां तव्हां ॾिसो बसूं त ख़ैर सुठियूं आहिनि, पर मक़सदु पंक्चुअलिटी आहे। टर्मिनल आहे असां बस वारो मलाका सेंट्रल। ऐं हीअ जेको अथव इहो कुआलालंपुर एयरपोर्ट जो बस टर्मिनल आहे। सो हिते पहुचण खां पोइ ई क्लिप कढियो। हाणे हिते बसनि जो अराइवल ऐं बसुनि जो पोइ लॻो पियो सिस्टम त कहिड़ी बस कहिड़े टाइम ते किथे पहुती आहे छा आहे। हाणे हीअ हेॾां टर्मिनल ॾांहुं एयरपोर्ट ॾांहुं रस्तो थो वञे जो हितां थोरो ॿाहिरि निकिरी परियां ॾिसण में जेको अचे पियो इहो एयरपोर्ट टर्मिनल आहे। ॻंढिया पिया आहिनि, उन एयरपोर्ट मंझि ई आहे जो। सो हाणे हितां वरी निकिरी एयरपोर्ट टर्मिनल ॾांहुं वञणु पियो थिए। हीअ वरी कुझु क्लिप्स तव्हांखे ॾेखारियनि जा कुआलालंपुर एयरपोर्ट जा। जीअं बस जे टर्मिनल खां माण्हू दाख़िल थो थिए त पोइ हीअ कनेक्टिंग जेको हुनजो आहे डक्ट चओसि या विरांडो चओसि, हिन जी आहे कैप्सूल होटल। अॼुकल्ह वरी कैप्सूल होटल जो रवाज पियो आहे। तमामु नंढड़ा कमरा, रुॻो बिस्तरो हूंदो, पोइ सामान बैग रखो ऐं हिनमें थोरी देरि रेस्ट कयो ऐं शावर वठो कयो ऐं पोइ हलिया वञो। कुआलालंपुर जो ही एयरपोर्ट आहे, टर्मिनल 1। हीअ जेको टर्मिनल में जा नज़ारो आहे जो थोरो ॿाहिरि जो गाॾियूं अचनि थियूं कनि थियूं। हीअ तव्हां फूड गार्डन में वेही जेको आहे सो मूं क्लिप कढियो आहे। फूड गार्डन में जिते मानी वग़ैरह खाई सघिजे थी, फूड कोर्ट आहे, त हुनजी दरी जेका आहे उतां खां ई नज़ारो आहे।
हाणे भेट कयोसि कराची वारे एयरपोर्ट सां। सॼो हिकिड़ो सिस्टमिक तरीक़े सां कमकार थियनि था। हाणे ही फूड गार्डन में तव्हां ॾिसो माण्हू मानी खाइनि था, ही मूं कॉफ़ी पीती ते हाणे ही जेके त पंहिंजो प्लेटूं वग़ैरह जेके सो टेबल तां पाण खणिजो ऐं टेबल खे पाण साफ़ करे जेको आहे सो वापसि जेको आहे हिते उछलाए पियो आहे, उते तव्हां उछलाए अचिजो। उनजी बिन ठहियलु आहे। हितां खां वरी KLIA एक्सप्रेस आहे, अगरि के कुआलालंपुर शहर वञिणो आहे कंहिंखे त पोइ ॿिया बि तरीक़ा आहिनि, बस में वञी सघे थो, टैक्सियूं बि आहिनि, ई हेलिंग जेको कारूं आहिनि उहे बि आहिनि, ग्रैब ऐं KLIA एक्सप्रेस आहे, इहा सिधो जेका आहे सा KL सेंट्रल ताईं खणी थी वञे, पोइ उतां खां माण्हू जिते खपे तॾहिं वञे। अराइवल एरिया जेका कुआलालंपुर एयरपोर्ट जी आहे, ऐं अंदरि जो नज़ारो हिन जी आर्किटेक्चर जेको आहे सो आहे टेंट आहिनि, अहिड़ो टेंट ठहियल हुजनि। टेंट मतिलबु तंबू, सो ही सॼो आर्किटेक्चर उहो तंबू वारे हुन ते आहे। ये वरी फ्लाइट्स जो अराइवल डिपार्चर हुन जो जेको टाइमिंग्स आहिनि उहे काफ़ी मसरूफ़ हवाई अड्डो आहे। मलेशिया एयरलाइन जो वरी ख़ासि चेक इन काउंटर्स जी पूरी कतार आहे, पर तव्हां उते ही सेल्फ चेक इन बि करे सघो था, वेब चेक इन जेका आहे सो पाण बि करे सघो था। ही हुन जा आहिनि ठहियल आहिनि कियोस्क। घणो करे हिते जा जेके शॉपिंग सोविनियर वग़ैरह उहे वरी इमिग्रेशन थींदी आहे उन खां पोइ आहिनि, पहिरीं एतिरो कोन्हे। ही ॾिसो कीअं हुन में वणकारी कई अथनि एयरपोर्ट जे अंदरि, बिल्डिंग्स जे विच में जेको आहे न वरी ओपन स्पेस छॾे हुन में ई वण पोखिया अथनि। ही वरी मॉडल रखियल आहिनि हिननि जा कुझु जहाज़नि जा हुते एयरपोर्ट ते, जीअं माण्हू हिन में PIA जो बि आहे, ॿियनि एयरलाइंस जो बि आहे, पर PIA जो बि आहे जंहिंजो हाल त कोन्हे, पर मॉडल भरियल हिते रखियल आहिनि। ऐं काफ़ी वक़्त खां वठी रखियल आहे हिते इन मॉडल खे आउं ॾिसंदो अचां पियो काफ़ी वक़्त खां। ही मस्जिद आहे हिन जो वरी टाइलूं वाइलूं हणी आहियूं, कुझु काशी कारी वारो नमूनो कयो त ही वरी व्यूइंग एरिया आहे हिन जी एयरपोर्ट जी। तव्हां टाइम हुजे वधीक त पोइ अची जहाज़ ॾिसो कयो, लैंडिंग पई थिए वरी टेक ऑफ पियो थिए। बतीक एयर हिननि जो, मुंहिंजी बतीक एयर जी फ्लाइट आहे। बतीक एयर हाणे कराची बि अचे थो, पहिरीं ही हो हुन में हिन जो नालो हो मालिंदो हो। मालिंदो मीन्स माल MAL मलेशिया ऐं इंदो और इंडोनेशिया, उन्हनि गॾे ही ठाही हुई एयरलाइन। पोइ हाणे जेको आहे सो वरी हिन जो नालो चेंज कयो अथनि बतीक एयर ते। ही एयरपोर्ट ते तबुंग हाजी जो आहे कियोस्क। तबुंग हाजी जेको आहे हिकिड़ी फाउंडेशन आहे ऑफिशियल गवर्नमेंट जी, पोइ माण्हू हुन में पैसा गॾु कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे उनजो प्रॉफिट बि मिले थो इस्लामिक तरीक़े सां। पोइ उहो पैसो हर 3 महीने में गॾु कराए ॾींदा आहिनि। पोइ जॾहिं उहे पैसा गॾु थी वेंदा आहिनि त पोइ उन मां वरी हज वग़ैरह कंदा आहिनि।
त उन में कुझु गवर्नमेंट जी कंट्रीब्यूशन हूंदी आहे, कुझु माण्हुनि जी पंहिंजी कंट्रीब्यूशन हूंदी आहे, ईअं करे। पर पोइ हिते हज जो वारो जेको आहे सो माण्हू जो 30-40 साल खां पोइ थो अचे। थी वरी व्यूइंग एरिया में छा माण्हू ॾिसे नज़ारा, जहाज़ अचनि था वञनि था। हालांकि वधीक बजट एयरलाइन आहे, पर हिनखे टर्मिनल 1 ॾिनल आहे। बाक़ी जेके बजट एयरलाइंस आहिनि उहो टर्मिनल 2 तां थियूं वञनि, जीअं एयर एशिया आहे, स्कूट आहे, जेके बि आहिनि ॿियूं सभु टर्मिनल 2 तां आहिनि। पर हिनखे हिकिड़ो प्रिविलेज आहे जो मलेशिया जी हिकिड़ी तरह सां जेका बजट एयरलाइन चइजे उहा आहे। एक्चुअली मलेशियन एयरलाइंस वारनि जी त ॿी आहे हिकिड़ी फायर-फ्लाई, उहा हितां कान थी करे हुनजो ॿियो एयरपोर्ट आहे।